पंहिंजो मगर हर रंग में थो पए विजो गाढ़े में गाढ़ो थे जिसाई में तसाओ थे नहिन जो रंग आ पंहिंजो मगर हर रंग में थो पए विजो गाढ़े में गाढ़ो थे जिसाई में तसाओ थे जे नीरे में तनीरो थे जे नीरे में तनीरो थे जे हैड्रे में तथे हैड्रो अजब एहसान एहसानन में हिकड़ो ही प्यार भजो अजब एहसान एहसानन में हिकड़ो ही प्यार भजो खुदा मखलूक पांजी अलाई पानी अणमयो खलक्यो अजब एहसान एहसानन में हिकड़ो ही प्यार भजो अदा तू वेठ भले गर्मी हुजे केडी नलकन में थदो पानी बाहर से जमीन टच के थी भाई गर्मी पर नलके के घणो हलायो हलायो होलो तो थदो चे भले गर्मी हुजे केडी नलकन में थदो पानी कजे तड़ो तो अंदर उठारे तो जिस्मन में थदो पानी ऐ सर्दी में गरम पानी ऐ सर्दी में गरम पानी अंदर नलकन में आहूं दो अजब एहसान एहसानन में हिकड़ो ही प्यार भजो अजब एहसान एहसानन में हिकड़ो ही प्यार भजो खुदा मखलूक पांजी अलाई पानी अणमयो खलक्यो अजब एहसान एहसानन में हिकड़ो ही प्यार भजो पवे थो भाजी मानीअ में खसे तिन जी नथो लज़त चांवरन में विझो लज़त उन जी न वटींदो भाॼीअ में विझो जहिड़ी भाॼीअ जी लज़त पाणी उन कम में ईंदो चई पवे थो भाजी मानीअ में खसे तिन जी नथो लज़त पवे शरबत याली में मटे तिन जी नथो लज़त पवे भाॼीअ यमानीअ में खसे तिन जी नथो लज़त पवे शरबत याली में मटे तिन जी नथो लज़त पो शरबत सां मिठो थे थो पो शरबत सां मिठो थो थे ऐं लीमे सां खटो थे थो अजब एहसान एहसानन में हिकड़ो ही प्यार भजो लटो कपड़ो बदन ना पाक धोइण सां थे पाकाई लटो कपड़ो बदन ना पाक धोइण सां थे पाकाई उञारन जी थो उञ लाहे रबा उञारन जी थो उञ लाहे अता रब छा त फरमाई लटो कपड़ो बदन ना पाक धोइण सां थे पाकाई उञारन जी थो उञ लाहे उञारन जी थो उञ लाहे अता रब छा त फरमाई मिठो पाणी मिठो लेकिन मिठो पानी मिठो लेकिन फिके जो मिठो पानी मिठो लेकिन फिके जो जायको ॿियो को अजब एहसान एहसानन में हिकड़ो ही प्यार भजो बनन में पोख सारियूं कणिक जूअर जाम पोखियूं था बनन में पोख सारियूं कणिक जूअर जाम पोखियूं था या मेवा अंब केला सूफ लीमा आम पोखियूं था पवे थो सब में हिकु पाणी पवे थो सब में हिकु पाणी त सब जो ज़ाइको पंहिंजो अजब एहसान एहसानन में हिकड़ो ही प्यार भजो गरम या सर्द मेरो साफ कहिड़ो भी हुजे पाणी अब आए देगियूं न चढ़न हेठों बाहि थी ॿरे गरम देग ते थियल पाणी वरी उहो बाहि ते हारियो त बाहि तेज़ थी वेंदी न हाँ विज़ामी वेंदी भला मिट्टी वारो गारे वारो पाणी वठो उसलियोस ते जहिड़ो चई गरम या सर्द मेरो साफ कहिड़ो भी हुजे पाणी गरम या सर्द मेरो साफ कहिड़ो भी हुजे पाणी बरियल कंहिं बाहि भड़कल खे विसाए थो सघे पाणी
हकीकत के मञींदो सम्झंदड़ इंसान आ हर को अजब एहसान एहसानन में हिकिड़ो ही ॿिया रब जो विझे थो गारे में पाणी त माण्हू घर बणाए थो गारे में सीमट में चूने में जंहिंमें ॾिसो के विझे थो गारे में पाणी त माण्हू घर बणाए थो चखण सां ज़ाइको पाणी रफ़ीक अहमद ॿुधाए थो मिठो या कौड़ो पाणी मिठो या कौड़ो पाणी मिठो या कौड़ो पाणी हूंदो आहे सभु हिकम जहिड़ो अजब एहसान एहसानन में हिकिड़ो ही ॿिया रब जो ख़ुदा मख़लूक पंहिंजे लाइ पाणी अणमयो ख़लक़ियो अजब एहसान एहसानन में हिकिड़ो ही ॿिया रब जो इमामुल अंबिया से मक्कतुल मुकर्रम खां मदीनतुल मुनव्वर हिजरत फरमाई कॾहिं बाबा सफ़र महीने माण्हू चवंदा आहिनि त हिजरत वारी राति इमामुल अंबिया सां ॿिनि आशिक़नि निभायो हज़रत साईं ज़हूर अहमद साहब अल्लाह ताला उन्हनि जो उमिरि इज़त में बरकत फरमाए थोरो तवजो माण्हू चवंदा आहिनि त हिजरत वारी राति ॿिनि आशिक़नि मुस्तफ़ा सां नींहुं निभायो हिकिड़ो आशिक़ हो सोणो अबू बकर सिद्दीक़ ॿियो आशिक़ हो नांग उहो जंहिं अबू बकर खे सुञाणे करे चक विधा बहरहाल हूअं त इमामुल अंबिया सां सभु दुनिया जी मखलूक प्यार कंदड़ पखी परंदा चीत जणिया हे ढोर ढगा ऐं पहाड़ वण टण सभु इमामुल अंबिया सां प्यार कंदड़ पर कॾहिं कॾहिं को मुखालफ़त में हूंदो आहे मूंखे इन नांग ते अलाए छो मुंहिंजे तबो ते ॿार पवंदो आहे त जेको अबू बकर खे सुञाणे चवे त हे अबू बकर आहे पोइ बि चक विझ चक बि ज़हरीला अहिड़ो ज़हर जो किताबनि जे अंदरि ईंदो आहे त इमामुल अंबिया थोरो तवजो उहो बुज़ुर्ग किताबनि जे अंदरि ईंदो आहे त जॾहिं अबू बकर सिद्दीक़ खे भला चक पातो अबू बकर सिद्दीक़ जे अखियुनि मां ॻोड़ा गड़िया ज़हर जो असर फैलिजी वियो जिस्म में इमामुल अंबिया जे चेहरे अनवर ते पिया पाण साईं जन सुजाग थी पिया अबू बकर कहिड़ी शइ तोखे रुआरे थी अर्ज़ कई या रसूल अल्लाह हेठां पिए मूंखे चक विधो आहे कंहिं ज़हरीली शइ उन जे ज़हर जो असर मूंखे नांग बि न चयो अबू बकर सिद्दीक़ त को नांग चक विधो आहे बहरहाल कंहिं शइ हेठां मूंखे पेर में चक पातो आहे उन जो असर मुंहिंजे जिस्म ते उन जे करे मुंहिंजे अखियुनि मां ॻोड़ा गड़ी पिया इमामुल अंबिया चयो त पेर ॿाहिरि कर अबू बकर सिद्दीक़ पेर ॿाहिरि कढियो त बाक़ी चकु लॻल हो नांग निकिरी आयो इहा मुंहिंजे नज़र में न आई आहे कंहिं आलम सुवारे ॾिठो हुजे त मां बि घणनि खां पुछा कई आहे पर अञा ताईं कंहिं इहा शइ न ॾिसी आहे त नांग निकिरी आयो अचे उन सलाम कयो साईं जन सां मूंखे अञा ताईं अहिड़ी मालूमात न आई आहे कंहिंखे जेकॾहिं अहिड़ी मालूमात हुजे त उहो मूंसां इन में शेयर करे त मां उनजो माना केॾो शुक्रगुज़ार कंदुसि उनजो शुक्रियो अदा कंदुसि छो त मूं ताईं अञा ताईं कंहिं बि आलम सुवारे को अहिड़ी ॻाल्हि न पहुती आहे पोइ अबू बकर सिद्दीक़ फरमाए थो त इमामुल अंबिया पंहिंजे लुआब मुबारक मुंहिंजो चक वारी जाइ ते राखियो थोरो तवजो कयो ॻाल्हि क़ीमती आहे उहो लुआब मुबारक साईं अबू बकर सिद्दीक़ जे पेर ते जिते चकु लॻल हो उते इमामुल अंबिया लाथो अबू बकर सिद्दीक़ फरमाए थो उन घड़ीअ जेकी शिदत मुंहिंजे जिस्म ते उन चक ज़हर जी हुई उहा उन महिल ख़तम थी वई किन किताबनि ईअं लिखियो आहे त अल्लाह तबारक व तआला उन ज़हर खे अबू बकर सिद्दीक़ जे जिस्म जे हिकिड़े हिसे में लिकाए रखी जॾहिं आख़िरी टाइम अबू बकर सिद्दीक़ जे वफ़ात जो आयो उहो ज़हर उथली पियो जंहिंजे करे ज़हर जो असर हली पियो ऐं अबू बकर सिद्दीक़ जी वफ़ात उन ज़हर जे करे थी पई किन लिखियो त अबू बकर सिद्दीक़ खे ताम में मानीअ में ज़हर ॾिनो वियो भाॼीअ में ॾिनो वियो ॿई रिवायतूं आहिनि हूअ बि जेकी बयानु कयमि ऐं हीअ बि आहे बहरहाल अबू बकर सिद्दीक़ खे शहादत जो मर्तबो इन ज़हर जे चकर मिलियो इहो नांग जेको सुञाणे त अबू बकर आहे पोइ चक विझी कम अज़ कम मूंखे थोरो इन ते एतिराज़ आहे मां ॿ आशिक़ चवां थो हिकिड़ो सोणो अबू बकर सिद्दीक़ ॿियो सोणो अली उल मुर्तज़ा अब मां घणा आशिक़ जंहिंमें मां बि बचियमि पर हिकिड़ो सोणो अबू बकर सिद्दीक़ ॿियो सोणो अली उल मुर्तज़ा सोणे अली उल मुर्तज़ा खे मके वारनि जूं अमानतूं संभाले करे पंहिंजे बिस्तरे ते सुम्हण जो हुकुम कयो हाणे काफ़र ॿाहिरों बीठा आहिनि जे लीओ पाए केरु ॾिसे त मोहम्मद करीम सुम्हियो पियो आहे पर हज़रत साईं जन सुम्हियल न आहे सोणो अली उल मुर्तज़ा सुम्हियल हो मुस्तफ़ा साईं जन निकिरी विया सिधो अबू बकर सिद्दीक़ ॾे अबू बकर खे वठी सिधो गारे सौर ते
जबल जे चोटी जे गार उन्हें जेकॾहिं हेॾो काफ़र थोरो हमलो करनि त सोणे अली मुर्तज़ा खे शहीद करे वञनि। जंहिं माण्हूअ जे माण्हू क़तल करण जे कढ हुजनि उन जे बिस्तरे ते सुम्हणु ख़तरे खां ख़ाली न आहे, सवाइ कंहिं आशिक़ ऐं परवाने जे ॿियो न सुम्ही सघंदो। वरी अहिड़े माण्हू सां गॾु सफ़र में हलण बि कंहिं आशिक़ ऐं परवाने खां ॿिए जो कमु न आहे। या त सोणो अली मुर्तज़ा महबूब मोहम्मद करीम जो आशिक़ ऐं हेॾो सोणो सिद्दीक़ अकबर आशिक़। होॾे सोणे अली मुर्तज़ा खे मके वारनि जूं अमानतूं महबूब मोहम्मद अल्लाह जी अमानत अबू बकर जे हवाले। थोरो तवजो, इहो इशारो कयो सम्झी वेंदव। हिक रात सगोरी हिजरत जी दिल बर ऐं ब आशिक परवाना। हिक रात सगोरी हिजरत जी दिल बर ऐं ब आशिक परवाना। हिकु हुकूमत मके में घर में, हिकु हुकूमत मके में घर में, ॿियो पंध में साथ में जानाना। हिक रात सगोरी हिजरत जी दिल बर ऐं ब आशिक परवाना। अल्हम्दुलिल्लाह खुशी थींदी आहे जॾहिं इहा ॻाल्हि दोस्त मञीदा आहिनि, इहा ॻाल्हि मञीदा आहिनि त अबू बकर सिद्दीक़ वाकई नबी साईं सां हिजरत वारी राति गार में हुयो। पर पोइ अबू बकर सिद्दीक़ ॾाढा रोए पियो त जे ॿाहिरों काफ़र आया त उहे ॿुधी पवनि त मोहम्मद करीम खे पकड़नि। इहो आहे शिया हज़रात जो ख़्यालु त मोहम्मद करीम खे पकड़नि, तंहिंजे करे अबू बकर सिद्दीक़ रोए पियो। कुझु वक़्तु अॻु में हिकिड़े ॻाइणे ॻायो हो त अबू बकर सिद्दीक़ लाइ चई त गार में नांगु ॾिसी शोर थो करे ऐं महबूब मोहम्मद अथी गौर नथो करे। उन बि इहा ॻाल्हि मञी त मुस्तफ़ा सां गॾु अबू बकर सिद्दीक़। हाणे अचो त अबू बकर सिद्दीक़ ॾे एॾे वञूं त अबू बकर सिद्दीक़ पाण कढ लॻो हो या इमामुल अंबिया अबू बकर खे खयूं। हिकिड़ी सोच आहे तुंहिंजी मुंहिंजी, ॿी सोच आहे इमामुल अंबिया जी। तव्हां ई असांजूं सोचूं महबूब मोहम्मद करीम जे सोच जे मथां हज़ार भेरा लखे भेरा कुर्बान। हबीबन करीमन सम्झो त मुंहिंजो साथी सिर ॾियण वारो इहो आहे जेको सफ़र में मूंसां गॾु हुजे। महबूब त चयो त मुंहिंजो साथी सचो, तूं 14 सदीअ जो मवाली चई त अबू बकर सचो न हो त पोइ तोखे हैफ़ आहे। तूं महबूब मोहम्मद करीम जे सोच ते हमिलो थो करे। एसएसपी साहिबु एसएचओ सूबेदार रखंदो त अहिड़ा अहिड़ा माण्हू हूंदा त मुंहिंजे इलाइक़े में अमुन थींदो। सूबेदार पाण सां पुलिस वारा सिपाही उहे वठंदो जेके सूबेदार सां सचा हुजनि, चोरनि जा यार न हुजनि, तॾहिं सूबेदार खे एतमाद हूंदो, इलाइक़े में अमुन थींदो। हीअ महबूब मोहम्मद करीम जी सोच आहे त मूंसां इन सफ़र में जेकॾहिं सूहे थो ऐं सिर फ़िदा करण वारो आहे त अबू बकर सिद्दीक़ जंहिंखे पाण कयूं। हाणे तूं अबू बकर ते हमिलो नथो करें जे इन मामले में सोणे अबू बकर खे घटि वधि चए थो ॼण त महबूब मोहम्मद करीम जे सोच ते तूं हमिलो करे। अलाह खां दुआ आहे त अलाह ताला सम्झ अता फरमाए। चई हिक रात सगोरी हिजरत जी दिल बर ऐं ब आशिक परवाना। हिकु हुकूमत मके में घर में, ॿियो पंध में साथ में जानाना। हिक रात सगोरी हिजरत जी दिल ऐं ब आशिक परवाना। हिकु हंध में दुश्मन जे मुंहं में, ॿियो पंध में दुश्मन जे मुंहं में, हर हाल में जियो मोहम्मद खे लब्बैक लबन ते सदा माना। हिकु हुकूमत मके में घर में, ॿियो पंध में साथ में जानाना। हिक रात सगोरी हिजरत जी दिल बर ऐं ब आशिक परवाना। हिकु हाज़िर बारे अमानत में, हिकु हाज़िर बारे अमानत में, ॿियो झोल में जानिब क़िस्मत में। माण्हुनि जूं अमानतूं सोणे अली मुर्तज़ा वटि, अल्लाह जी अमानत सोणे अबू बकर सिद्दीक़ वटि। सोणो अली थो चए त अहिड़ी राहत मूंखे ज़िंदगीअ में कॾहिं सुकून न आयो जेको मुस्तफ़ा जे उन राति बिस्तरे में आयो। होॾे अबू बकर सिद्दीक़ थो चए त अहिड़ो दीदार करण में मज़ो लज़त मूंखे अॻु में आई कोन जेको मुस्तफ़ा मुंहिंजे झोल में आहे। मां अबू बकर पे मुस्तफ़ा जा दीदार कया। चई हिकु हाज़िर बारे अमानत में, हिकु हाज़िर बारे अमानत में, ॿियो झोल में जानिब क़िस्मत में। सिर पेश ॿिन्ही जा हुज़ूर अॻियां सचायूं सलामत नज़राना। हिकु हुकूमत मके में घर में, ॿियो पंध में साथ में जानाना। हिक रात सगोरी हिजरत जी दिल बर ऐं ब आशिक परवाना।
हिकु मुहिब जे हंध में रहमत में बेनांग जा डंग सठालत में हिकु मुहिब जे हंध में रहमत में बेनांग जा डंग सठालत में अल्लाह जे आला इनायत में ताज़ीम में शामिल शुक्राना हिकु हुकूमत मके में घर में ॿियो पंध में साथ में जानाना हिक रात सगोरी हिजरत जी दिल बरो ऐं ब आशिक परवाना सिद्दीक इते सुमो हंध में तूं ऐं अली हल मूसां पंध में तूं सिद्दीक इते सुमो हंध में तूं ऐं अली हल मूसां पंध में तूं जे इएं उन्हनि खे चवे हा नबी त उहे बि चवनि हा जाना सिद्दीक इते सुमो हंध में तूं ऐं अली हल मूसां पंध में तूं जे इएं उन्हनि खे चवे हा नबी त उहे बि चवनि हा जाना सिद्दीक तॾहिं सिद्दीक बणियो सिद्दीक तॾहिं त सभिनि खे वणियो हैदर बि सॼो वियो शेर ख़ुदा एज़ाज़ बिनी जा जुदा गाना हैदर बि सॼो वियो शेर ख़ुदा एज़ाज़ बिनी जा जुदा गाना सिद्दीक खे पेर मिला तई लिब हैदर खे अखियुनि में पातई लिब सिद्दीक खे पेर मिला तई लिब हैदर खे अखियुनि में पातई लिब एहसान अजीब मुहम्मद जा तस्लीम रफ़ीक खे याराना हिकु हुकूमत मके में घर में ॿियो पंध में साथ में जानाना हिक रात सगोरी हिजरत जी दिलबर ऐं ब आशिक परवाना दिगवांटा नामो जा जग जिन खे लॻल ज़ंजीर ॾिठा कुछ वक़्तु अॻु में असांजे मुल्क पाकिस्तान ते हुक्मरान हुयो हिकिड़ो नालो तव्हांखो विसरियो परवेज़ विसरियो माण्हुनि खां हा न केॾी मस्तीअ में हो मुकारे खारे पियो हीअं जो हीअं मदरसनि जा मदरसा तबाह करे छॾी जामे हफ्सा लाल मस्जिद अल्लाह ताला उनखे तेसि ताईं जीअरो रखियो तालिबाननि सां दुश्मनी करे पाकिस्तानी सरज़मीन उन्हनि जे हवाले कई हितां जेकमबाद खां जहाज़ उड़ामी वञी करे अफ़गानिस्तान ते हमिलो मुस्लमाननि जो खून ईअं वहाई अल्लाह ताला उनखे तेसि ताईं जीअरो रखियो आहे त तूं ॾिस जिन खे कल्ह तो मारायो पे ॿधी करे उन्हनि जे हवाले पे कई अल्लाह ताला तुंहिंजे उमिरि में उन्हनि खे हुकूमत जो वारिस बणायो तो अखियुनि सां ॾिस पाण मां इंटरव्यू ॿुधुमि त चए पियो लख माण्हू में हिकिड़े खे बीमारी थींदी आहे मूंखे उहा बीमारी लॻी आहे अञा त बीह तुंहिंजो मरण त अञा त दुनिया ॾिसंदी तोखां इबरत हासिल कंदी हिन शाइर छा चयो चई कल्ह क़ैद गुवांटा नामूअ जा जग जिन खे लॻल ज़ंजीर ॾिठा अॼु तख़्ते काबुल जा वाली अॼु तख़्ते काबुल जा वाली ऐं महल सदर जा मीर ॾिठा कल्ह क़ैद गुवांटा नामूअ जा अमेरिका ने टोहारे विया हक़ वारा तिन खे मारे विया इहो नेटो छा आहे इहो हिकिड़ो इन्हनि हरामनि जो हिकिड़ो गॾियल हिकिड़ो महकमो जंहिंमें मूंखे दोस्त ॿुधायो त 72 मुल्क शरीक हुया जिन गॾिजी करे माना अफ़गानिस्तान खे कुचलण जो सोचियो 72 घणा बा 72 मूंखे उन दोस्त त अजीब उनजी हिकिड़ी कैफ़ियत ॿुधाई कि ॼणो त अल्लाह ताला 1400 साल खां पोइ इहा ॻाल्हि ॿुधाई त महबूब मोहम्मद जी उम्मत 73 फ़िरक़ो थींदो 72 जेके आहिनि इहे सभई नाकाम वेंदा तव्हां वारो फ़िरक़ो हिकिड़ो कामयाबु वेंदो हाँ चल कल क़ैद गुवांटा नामूअ जा जग जिन खे लॻल ज़ंजीर ॾिठा अॼु तख़्ते काबुल जा वाली ऐं महल सदर जा मीर ॾिठा कल क़ैद गुवांटा नामूअ जा अमेरिका ने टोहारे विया
हक वारा तिन खे मारे विया अमेरिका ने तो हारे विया हक वारा तिन खे मारे विया हक गालिब आयो आयो आ भगा बातिल साणु मुशीर ॾिठा कल कैद गुवांटा नामुअ जा जग जिन खे लॻल ज़ंजीर ॾिठा अॼु तख़्ते काबुल जा वाली दिन कुफर खे गहरा घाव ज़ख़म तालिबाननि तिन जा उखेड़िया कदम दिन कुफर खे गहरा घाव ज़ख़म तालिबाननि तिन जा उखेड़िया कदम कुफार जिटे कुनगादिन ते कुफार जिटे कुनगादिन ते अज़ान ॾींदे महमीर ॾिठा कुफार जिटे कुनगादिन ते अज़ान ॾींदे महमीर ॾिठा कल कैद गुवांटा नामुअ जा खटी ॾाढ़ी पट कन वारा वया खटी ॾाढ़ी पट कन वारा वया जुतियूं फाटल पेरे उघाड़ा हुया खटी ॾाढ़ी पट कन वारा वया तहरीक तालिबान अफगानिस्तान चई अञा भलो जिंदाबाद चई खटी ॾाढ़ी पट कन वारा वया जुतियूं फाटल पेरे उघाड़ा हुया पर याद ॾियारिया शाहीननि पर याद ॾियारिया शाहीननि दुनिया खे छठीअ जा खीर ॾिठा पर याद ॾियारिया शाहीननि दुनिया खे छठीअ जा खीर ॾिठा कल कैद गुवांटा नामुअ जा तिन माफ़ीअ जो ऐलान कयो ॼणो आहे ला तसरीब चयो तिन माफ़ीअ जो ऐलान कयो ॼणो आहे ला तसरीब चयो मूं पाण उन्हनि जे अखियुनि मां मूं पाण उन्हनि जे अखियुनि मां ख़ुशियुनि जा वहंदे नीर ॾिठा मूं पाण उन्हनि जे अखियुनि मां ख़ुशियुनि जा वहंदे नीर ॾिठा कल कैद गुवांटा नामुअ जा जीअं यूसुफ सुहिणो असीर थियो पोइ मिस्र जो वाली वज़ीर थियो जीअं यूसुफ सुहिणो असीर थियो पोइ मिस्र जो वाली वज़ीर थियो इन रीत गुलाम कादिर उलरा इन रीत गुलाम कादिर उलरा इस्लाम जा शेर ज़हीर ॾिठा कल कैद गुवांटा नामुअ जा जग जिन खे लॻल ज़ंजीर ॾिठा अॼु तख़्ते काबुल जा वाली ऐं महल सदर जा मीर ॾिठा कल कैद गुवांटा नामुअ जा